अस्सलाम वालेकुम दा साईं वालेकुम सलाम। अभी मजा आएगा ना। साईं तव्हां पाड़े जा यूनियन काउंसिल आयो मेंबर थी चुका हो तव्हां पाड़े जे लाइ कहिड़ो तरक़ियाती कम कराया? कीअं माना? साईं कम जेको रोड नालियूं रस्ता वग़ैरह इहो तव्हां छा कम कराया? रोड माना साईं कीअं? रस्तो आहे सड़क आहे हा सड़की आहे। हा इहो तव्हां कीअं ठारायो आहे पोइ? साईं सड़कियूं आहे वॾेरा अचनि था साईं असां ॾे वञनि था। जी जी यूनियन वारा अचनि था वञनि था पंहिंजो जेको रस्ता आहे न साईं बाग छा आहे? ओ भाई मारो मुझे मारो। तव्हां छा कहिड़ो कम करायो आहे पोइ? अॻे साल ठारायो हुयोसीं साईं रोड। जी हाणे मूंखे अलाए छा थो थिए, मां तोखे ॾिसां थो न। तो किन लॻो साईं पियो? हे असल में छा करनि था पाड़े श्री जी जी गंद वग़ैरह फिटी करनि था उते सफ़ाई वारो असल अच्छा। में पहुचे नथो साॾे जी जी पहुचे नथो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे रोड त हाणे साईं मथो जो मिटी अची वई त रोड ज़ाहिर काॾो थींदो? अच्छा हमको सिखा रिया इनके कंहिंजी उस्ताद सपो तव्हां अञा ताईं नालियूं वग़ैरह न ठाराहिनि छो वाला? कीअं माना रोड साईं नालियूं? साईं जेको पाणी जो निकाल वग़ैरह थिए थो नालियूं जेको ठहंदियूं न इहो न ठारायो आहे तव्हां अञा ताईं? इहो साईं ठाराईंदासीं इलेक्शन खां बाद अला मालिक का कमु थींदो न। इलेक्शन त खटूं पहिरियों। हमारे यहाँ ऐसा ही होता है। इलेक्शन खटण खां पोइ साईं तव्हां नज़र ई न ईंदव काॾे हलिया वेंदव पोइ? हिते ई हूंदासीं साईं वेंदा जाम शहर में चक्कर ईंदासीं। अच्छा अच्छा अल्लाह बी गलती पोइ अञा ताईं गैस मंज़ूर न थियो आहे न पाड़े में छो आहे आख़िर? गैस माना साईं गैस जेको जीअं ते बाहि वग़ैरह बरदी आहे उहो गैस अच्छा वो वाहे वारो। जी 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 प्लीज सबर कराए सड़क वॉट एवर